चिडो नादरा ऑफिस लॻ पौरियत जे कैबिननि खे शरपसंदनि बाहि ॾेई छॾी, अलह तलह सड़ी राख थी वियो। नादरा ऑफिस जी दीवार सां लॻ पौरियत पीरबख्श लुंजो जे कैबिन खे राति जे पेट में शरपसंदनि बाहि ॾेई छॾी, जंहिं सबबु कैबिन में पियल समूरो सामान, सिगरेट, कन्फेक्शनरी जो सामान, तॾहिं पियल डी फ्रिज, काउंटर, छपरो सभु सड़ी राख थी वियो। पौरियत पीरबख्श लुंजो ॻाल्हाईंदे चयो त नादरा में कमु कंदड़ कुझु मुलाज़िम फ्री में पाणी जी बोतलूं ऐं पान खाईंदा रहिया। मुंहिंजे मना करण ते कैबिन खणण लाइ तंग कंदा रहिया ऐं मूंखे धमकियूं ॾींदा रहिया त इन्हनि ई अॼु मुंहिंजे बचनि जी रोज़गार जो ज़रियो कैबिन खे बाहि ॾिनी आहे। उन्हनि वधीक चयो त मूंखे 4 लख रुपया कर्ज़ खणी कैबिन खोली हुई, जंहिंखे नादरा जे मुलाज़िमनि मिली बाहि ॾेई छॾी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।